इंसाननि सां इंसाननि वारो वर्ताव कयो वञे, इंसाननि सां गैर इंसानी वर्ताव न कयो वञे। सुप्रीम कोर्ट जा फौजी अदालतुनि में शहरियुनि जे ट्रायल ख़िलाफ़ केस जी ॿुधणी दौरान रिमार्क्स जस्टिस जमाल मंदोखियल रिमार्क्स ॾिना त जेकॾहिं जांच मुकमल थी वई त जवाबदार जुडिशियल कस्टडी में छो आहिनि, पोइ त मामिलो ई ख़तम थी वियो। इंसाननि सां गैर इंसानी सलूक न कयो वञे। सिंध काबीना शहीद बेनज़ीर भुट्टो मेडिकल कॉलेज लियारी में टीचिंग फैकल्टी ऐं क्लिनिकल मेडिकल साइंस जी भर्तियुनि जी मंज़ूरी ॾेई छॾी। सिंध मेडिको लीगल एडवाइज़री बोर्ड ठाहिण जी मंज़ूरी। सेक्रेटरी हेल्थ बोर्ड जो चेयरमैन हूंदो। JPMC जे डॉक्टर तस्नीम अख्तर खे बि बोर्ड ते लॻायो वियो। काबीना रहिजी वियल बोर्ड मुतासिरनि जे घरनि जी अॾावत जी बि इजाज़त ॾेई छॾी। लाॻापियल बोर्ड मुतासिरनि जे घरनि खे तस्दीक़ करण खां पोइ शामिल कयो वञे। वॾे वज़ीर जी हिदायत बोर्ड मुतासिरनि जा घर ठाहिण लाइ 20,000 मिस्त्रियुनि जी तरबियत करण जो फ़ैसिलो। इजलास में SIFC जे एग्ज़ीक्यूटिव कमेटी पारां नंगर पार्कर में ग्रेनाइट जी खोटाई वारे प्रोजेक्ट वारे फ़ैसिले ते बि गौर। वफ़ाक़ी काबीना पाकिस्तान पब्लिक वर्क्स खाते खे ख़त्म करण ऐं ॿिया खाता जोड़ण जो फ़ैसिलो करे वरितो। पाकिस्तान इंफ्रास्ट्रक्चर डेवलपमेंट ऐं ईस्ट एंड फैसिलिटी मैनेजमेंट कंपनियूं ठाहियूं वेंदियूं। PIDC वफ़ाक़ी मनसूबनि जी नज़रसानी ऐं AFCM मुरमत ऐं सार संभाल जो कमु कंदी। वफ़ाक़ी हुकूमत जे मनसूबनि खे सूबाई खातनि हवाले करण जो बि फ़ैसिलो। रोड समेत ॿिया मनसूबा सूबाई कम्युनिकेशन एंड वर्क्स खाते ऐं हाईवे इंतज़ामिया खे ॾिना वेंदा। काबीना रजिस्टर्ड अफ़गान पनाहगीरनि जे तरिसण में 1 साल जी वाध करे छॾी। POR कार्ड रखंदड़ 10,45,000 अफ़गान पनाहगीरनि जे मुदे में 1 साल जी वाध कई वई। हिन वक़्त ताईं 5 लख खां वधीक गैर क़ानूनी अफ़गान पनाहगीरनि खे वापसि सुमाणियो वियो। फ्लोर मिल्स एसोसिएशन जी विद होल्डिंग टैक्स ख़िलाफ़ सिंध समेत सॼे मुल्क में ॿिए ॾींहुं बि हड़ताल जारी। अॼु खां अटे जी पैकिंग ऐं सप्लाई मुकमल तौर बंदि थी वई। सिंध समेत सॼे मुल्क में अटे जी खोट पैदा थियण जो ख़दशो। हुकूमत फ्लोर मिल्स एसोसिएशन जा मुतालबा मञण खां इनकार करे छॾियो। फ्लोर मिल्स एसोसिएशन जे चेयरमैन जो चवणु आहे त सॼे मुल्क जे फ्लोर मिल्स मां अॼु खां अटे जी सप्लाई मार्केट में न ईंदी। हुकूमत पारां अटे ते टैक्स लागू थियण सां थैले जी क़ीमत में 200 रुपयनि ताईं इज़ाफ़ो थी वेंदो। ग़रीब माण्हुनि लाइ अटे जी क़ीमत में 10 रुपया फ़ी किलो ताईं इज़ाफ़ो बर्दाश्त जोॻो न हूंदो। हुकूमत बिना देर टैक्स वापसि वठे। हुकूमत हिकु ॿियो बिजली बम किराए छॾियो। कमर्शियल ज़रई वाहिपेदारनि लाइ बिजली महांगी, सनती वाहिपेदारनि लाइ बिजली जूं क़ीमतूं बरक़रार। वफ़ाक़ी काबीना कमर्शियल वाहिपेदारनि लाइ बिजली जी बुनियादी क़ीमतुनि में 8 रुपया 4 पैसा इज़ाफ़े जी मंज़ूरी ॾेई छॾी। जुलाई खां कमर्शियल वाहिपेदारनि लाइ बिजली जो फ़ी यूनिट क़ीमत 77 रुपया 15 पैसा फ़ी थी वियो। ज़रई वाहिपेदारनि जी बुनियादी क़ीमत में फ़ी यूनिट 6 रुपया 62 पैसा इज़ाफ़ो मंज़ूर कयो वियो। जनरल सर्विसिज़ लाइ बिजली जी फ़ी यूनिट क़ीमत में 6 रुपया 98 पैसा वाध जी मंज़ूरी ॾिनी वई। जुलाई खां जनरल सर्विसिज़ लाइ फ़ी यूनिट बिजली जी क़ीमत 61 रुपया 3 पैसा थी वियो। लाहौर हाई कोर्ट जी पहिरीं औरत चीफ जस्टिस आलिया नीलम उहिदे जो हलफ़ खणी वरितो। पंजाब जे गवर्नर सरदार सलीम हैदर जस्टिस आलिया नीलम खां हलफ़ खणायो। पहिरीं औरत चीफ जस्टिस जी हलफ़ बर्दारी तक़रीब गवर्नर हाउस लाहौर में थी। तक़रीब में वज़ीर आला पंजाब मरियम नवाज़ भी शिरकत कई। एक्साइज नार्कोटिक्स कंट्रोल सिंध जा हिक ई ॾींहं में 5 वॾा ऑपरेशन, 7 मुनशियात स्मगलर गिरफ़्तार, 59 किलोग्राम चर्स, 7 किलो आइस ऐं 1 किलो हेरोइन बरामद। ऑपरेशन हब रिवर रोड, कराची जी पुरानी सब्जी मंडी, सुपर हाईवे, शाह फैसल ऐं रोहिड़ी में कया विया। कार्रवाइयुनि जो इतलाउ मिलंदे सिंध जो सीनियर वज़ीर शर्जिल इनाम मेमण DG एक्साइज एंड नार्कोटिक्स कंट्रोल जे ऑफिस पहुतो। कामयाब ऑपरेशन ते टीमुनि जी वाखाण। शर्जिल इनाम मेमण जो चवणु आहे त एक्साइज पुलिस जूं कार्रवाइयूं मुनशियात जी लानत खे ख़त्म करण लाइ असांजे अज़म जो इज़हार आहे। महफ़ूज़ ऐं मुनशियात खां पाक मुआशरे खे यकीनी बणाइण लाइ ऑपरेशन में वधीक तेज़ी आंदी वेंदी। वधीक जांच जो मक़सदु मुनशियात जी स्मगलिंग जी पुठियां मौजूदु पूरे नेटवर्क खे ख़त्म करणु आहे। जटरादार तरक्की ऐं ख़ुशहाल मुस्तक़बिल लाइ आबादीअ में तेज़ी सां इज़ाफ़े जे मसइले ते ध्यानु ॾियणु घुरिजे। हुकूमत ऐं मुआशरे खे तेज़ीअ सां वधंदड़ आबादी जे मामले ते
ध्यानु ॾियणो पवंदो। पीपी जे अवामी हुकूमतनि आबादी में इज़ाफ़े ते कंट्रोल लाइ क़दम खयां। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जो आबादीअ जे आलमी दिहाड़े ते पैगाम। लाड़काणे वेझो ॻोठ नाइच में ॿारनि जी मामूली ॻाल्हि तां संगेजा जतोई बिरादरी जे ॿिनि धुरियुनि में झेड़ो। हिक धुर जे पीउ पुट समेत 4 ॼणा क़तल। मारिजी वियलनि में शमन, संदसि पुट शौकत अली, अली हसन ऐं संदसि भाउ अली अकबर शामिल। धुरियुनि में छिकताण। इलाइक़े में ॾहकाओ। अस्पताल मां लाश पोस्टमार्टम खां पोइ वारसनि हवाले। लाश घर पहुचण ते कोहराम मची वियो। सावंत सिंधराणी तकरार जे जुर्गे ख़िलाफ़ सिंध हाई कोर्ट सखर बेंच में तौहीनी अदालत जी दरख़्वास्त दाख़िल। अदालत जुर्गो कंदड़ सरदारनि की सेक्रेटरी DIG सखर ऐं SSP घोटकी खे 18 जुलाई ते तलब करे वरितो। वकील शबीर शर दरख़्वास्त में मौक़िफ़ अख़्तियार कयो आहे त अदालती पाबंदी बावजूद खानगढ़ में सावंत सिंधराणी तकरार जो जुर्गो कयो वियो, जेका अदालत जी तौहीन आहे। आज़रबाईजान जो सदर इल्हाम अलियोव वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जी दावत ते अॼु 2 ॾींहनि जे दौरे ते पाकिस्तान पहुची रहियो आहे। आज़रबाईजान जो सदर दौरे दौरान सदर आसिफ अली ज़रदारी ऐं वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ सां मुलाक़ातूं कंदो। मुलाक़ातुनि में ॿितरफ़ी सहकार खे वधीक मज़बूत बणाइण लाइ गॾियल दिलचस्पी जे शोबनि ते ॻाल्हियूं थींदियूं। ॿिन्ही मुल्कनि विच में मुख़्तलिफ़ मुआहिदनि ऐं मुफ़ाहमत जे याददाश्तनामनि ते सही थींदियूं। सखर बैराज जा 2 दरवाज़ा टुटण खां पोइ गेट नंबर 47 जो नओं दरवाज़ो पहुचायो वियो। चीफ इंजीनियर मूजिबि गेटुनि जो कमु कंदड़ कराची शिपयार्ड पारां अॼु दरवाज़ो लॻाइण जो कमु शुरू कयो वेंदो। आरज़ी तौर लॻायल किसान गेट जे हटाए नओं दरवाज़ो लॻायो वेंदो। गेट लॻाइण जे मरमती कम में 1 हफ़्तो लॻी सघे थो। वाहन खे घुर्ज मुताबिक़ पाणीअ जी फराहमी जारी आहे। गेट जे मरमती कम दौरान पाणी में घटिताई थी सघे थी। गंभट वेझो रोड़ी कैनाल में बुॾी वियल 2 नौजवाननि मां 1 ॼणे जो लाश मिली वियो। नेवी जी रेस्क्यू टीम ऑपरेशन करे शाहिद चांदी जो लाश हथ करे वरितो। 2 नौजवान जे लाश जी ॻोल्हा जारी। फौती जो लाश किम्स अस्पताल मां ज़रूरी कार्रवाई बाद वारसनि हवाले कयो। खानपुर महर वेझो शाहपुर महर जे पेट्रोल पंप ते कम कंदड़ नौजवान करंट लॻण सबबि फौत थी वियो। फौती जी सुञाणप ॻोठ रमज़ान भंभरो वासी मोहम्मद सूमर भंभरो जे नाले सां थी। मुरी शाख वेझो ॻोठ हज़ार ख़ान दश्ती में नौजवान आमिर दश्ती करंट लॻण सबबि हयाती विञाए वेठो। हैदराबाद में गाड़ी जी टक्कर में मोटरसाइकिल सवार फौत 1 ज़ख़्मी। मकीशाह थाणे जी हद में हादसे में फौती जी सुञाणप मोहम्मद बिलावल नाले सां थी। फौती जो लाश ऐं ज़ख़्मी अस्पताल मुंतक़िल। मटियारी वेझो दरगाह बिलावल शाह फाटक वटि ट्रेन जी टक्कर में 1 शख़्स फौत। फौती जी सुञाणप मुज़फ़्फ़रगढ़ वासी मोहम्मद एहसन नाले सां थी। पुलिस स्टेशन जी शाखुनि में पाणी जी खोट ख़िलाफ़ आबादगारनि जो इंडस हाईवे ते धरणो। मुज़ाहिरीन जो चवणु आहे त पीरगणियो ऐं खारड़ो शाखुनि जो पाणी बंदि करे आबादगारनि जो मुआशी क़त्ल कयो वियो आहे। जेसीं ताईं शाखुनि जो पाणी बहाल न कयो वेंदो तेसीं ताईं धरणो जारी रहंदो। कड़ियो घंव जे इमाम वाह में बि पाणीअ जी खोट ख़िलाफ़ आबादगारनि जो हैदराबाद रोड ते मौरी वटि एहतिजाजी धरणो। रोड ब्लॉक। कराची में अॼु शाम या राति हल्की बरसात या फुड़फुड़ जो इम्कान। सामुंडी हवाऊं बहाल थी वियूं। इन्हनि 24 कलाकनि दौरान मौसम घिमियल रहंदी। मौसमियात खाते मौजूदि वधि खां वधि गर्मी पद 34 खां 36 डिग्री सेंटीग्रेड ताईं रहण जो इम्कान।
ऐं यूरो कप फुटबॉल जे सेमीफाइनल में इंग्लैंड दिलचस्प मुक़ाबले खां पोइ नेदरलैंड्स खे 2-1 तां शिकस्त ॾेई लाॻीतो ॿियो भेरो यूरो कप जे फाइनल में पहुची वियो। यूरो कप जो फाइनल आचर ते जर्मनी जे शहर बर्लिन में स्पेन ऐं इंग्लैंड विच में खेॾियो वेंदो।